मज़बूत आहे। कपिड़ो ठरायो आहे ऐं हाणे हेॾां ॾिसिजो साईं ही घणे किलो विकिरो थिए थी? सर केले जी चिप्स जेका आहे फ्राई थी रही आहे। ही कहिड़े कमु अचे थी चिप्स भाउ? ही ऐं ॾिसो उन खां सवाइ हिते पंहिंजे मटियारी में मीरपुर ख़ासि में कहिड़े हिसाब विकिरो थिए थी? 50 ग्राम 250 जो पैकेट खपे। अच्छा, दरवेश अंबिया कंपनी मूंखे चयो त 100 मण ठाहे ॾियो। हिकिड़ो ही शीशो आहे, सिज जी रोशनी आहे, शीशो गरम थो थिए। जॾहिं हुन ते ही लॻायां थो पर गर्मी में वरी जेको कमु करण जो मज़ो आहे न। पर हाणे हिन जो थोरो ॾिसो, हिन जी हाइट ॾिसो, अञा ही माना ऐं हिन जो संग ॾिसो। जंहिं महिल वाद विजन जो अॼुकल्ह आऊं ही इस्लामाबाद लाहौर पिंडी ताईं ही सेल पियो करियां। सर वण 450 असां वण लॻाए चुका आहियूं। पर असां अकेले अंब जेको आहे सो सुठे में सुठो कहिड़ो आहे? ऐं वण तव्हांखे ॾेखारींदा। लेमन ग्रास चांहि साईं, इहो आहे सुंबल या बम्बाक्स चवंदा आहिनि हिनखे। बम्बाक्स आबादकारनि खे बल्कि हर माण्हू खे चवंदो आहियां। अच्छा, वधारा वण लॻायो। जान खान ही वरी छा आहे साईं? ही जेकर पुसर हूंदी आहे त ही वधीक लही वेंदो आहे ऐं उहो 10 माण्हुनि जो कमु हिकिड़ो ई माण्हू 2-3 कलाकनि में कढी वठंदो आहे। पोइ तव्हां हिन मां कमु वठो था हाणे? हा साईं, कमु वठूं था। दोस्त ओड़ा पड़ा माण्हू अचनि था। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तो। आऊं हिन वक़्तु हाला जे हिकिड़े ॻोठ में मौजूदु आहियां। हिकिड़े किरदार सां तव्हांखे मिलाइणो आहे जेको न रुॻो महिनती आहे, 12 खां 14 कलाक रोज़ कमु करे थो। थोरी हुन वटि ज़मीन आहे, 2-3 एकड़ ज़मीन आहे। हुन पंहिंजी महिनत सां ज़राअत में पंहिंजे तौरु जिदत आणण जी कोशिशि करे रहियो आहे। केले जे थुड़ मां फाइबर तयारु करे थो, केले जी चिप्स तयारु करे विकिरो करे थो। हुन मां केतिरो कमाए थो, उहा चिप्स कीअं विकिरो थिए, इहा ॻाल्हि सिंध जे आबादगारनि लाइ तमामु लाभायती ऐं काराइती आहे। त हलूं था, उन किरदार सां मिलूं था जंहिंजो नालो आहे जहान ख़ान लिगारी। ॻोठ जो नालो आहे ग़ुलाम हुसैन लगारी, जेको हाला तालके जे करम खान निज़ामाणी यूनियन काउंसिल में वाक़िअ आहे। जहान ख़ान लगारी ही वॾो महिनती माण्हू आहे। फजर खां वठी राति जो 12 बजे ताईं कमु कंदो आहे। कहिड़ो कमु कंदो आहे तव्हांखे ॾेखारींदा। हीअ असांखे पंहिंजी ॿनी पियो विज़िट कराए। केॾांहुं पिया वठी हलो जान ख़ान? साईं पहिरीं तव्हांखे हीअ असां भिंडी ॾेखारींदासीं, उन खां पोइ जेको असां वण लॻाया आहिनि उहे, उन खां पोइ केलो आहे ऐं केले में जेका असां वरी कम ख़र्च ते ऑर्गेनिक तरीक़े सां जेको असां उनखे ग़िज़ा ॾियूं था उहा ॾेखारींदासीं। अच्छा, भिंडी में कहिड़ी ख़ासि ॻाल्हि आहे? साईं भिंडी में माशाल्लाह कैल्शियम आहे। न न, तव्हांजे भिंडी जे फसल में कहिड़ी ॻाल्हि आहे ख़ासि जो तव्हां विज़िट था कोशिशि कंदो आहियां त केमिकल न ॾियां। अच्छा, ऑर्गेनिक करियां, ऑर्गेनिक तरीक़ो। भला ऑर्गेनिक कोशिशि कंदो आहियां ऑर्गेनिक, पर किथे मजबूरन ॾियणो पवंदी आहे त असां जेके ऑर्गेनिक तरीक़नि जी लस्सी थी वई या ॿिया अहिड़ा तरीक़ा जेके आहिनि। लस्सी सां जीत मारींदा आहियो? साईं लस्सी सां जीत मरंदो आहे। चांवर उॿारे जेकर मिली बग लॻे, चांवर उॿारे उनजो जूस ठाहे उहो जेकर असां ॾियूं त उन सां बि मिली बग वग़ैरह मरी वेंदी आहे। हा, उहा रुॻो मिली बग त कोन्हे, इलाही बीमारियूं न। साईं इलाही बीमारियूं आहिनि, पर हाणे असां ॾिसूं त असांखे नुक़सानु घणो कहिड़ी शइ थी पहुचाए। जेका नुक़सानदायक शइ हूंदी असां उन खां पंहिंजे फसल खे बचायूं। दोस्तो गर्मी आहे ॾाढी, हिते वण घणा आहिनि, तंहिंजे करे हवा बि आहे बंदि। सो अॼु ख़ैर सां हाला तालके में ॾाढी गर्मी आहे। न रुॻो हालात पर पूरी सिंध में तमामु घणी गर्मी आहे। पर गर्मी में वरी जेको कमु करण जो मज़ो आहे न। जहान ख़ान असांखे पंहिंजो केले जो फसल थो कराए विज़िट। कहिड़ी जिन्स आहे केले जी इहा? साईं ढाका। ढाका जी, ढाका। ऐं ॿियो ही ज़ैतून जा वण बि आहिनि, ॾिसो फ्रूट खयूं बीठा आहिनि। इहे माशाल्लाह असांजा माना नेचुरल, इन्हनि खे कोई स्प्रे कोन हूंदो आहे। वाह वाह। ज़ैतून आहे या ॿिया ॿेड़ियूं जेके बि असां वटि फ्रूट आहिनि, कोशिशि कंदा आहियूं त उन्हनि खे, या ही तूरियूं वग़ैरह आहिनि, करेलो आहे। सही आहे। हा साईं जान ख़ान। साईं हाणे पाण केले में अची विया आहियूं। तव्हांखे ॿुधायां त केलो पहाड़ खां वठी चोटी ताईं खज़ानो आहे। पर कुझु आबादगार इन खज़ाने खे साड़े छॾींदा आहिनि। पर मुंहिंजो कमु वरी कुझु मुख़्तलिफ़ हूंदो आहे। हाणे हीअ ॾिसो पिया साईं, हीअ जेको हीअ हिकिड़ो डिगड़ी आहे। इन डिगड़ी में हिन जा पन कटे ऐं जेको असां माल लहंदो आहे, माल लहण खां पोइ वरी थुड़ हूंदा आहिनि, इन्हनि जा नंढा नंढा बेड ठाहे हिते लॻाए असां इन्हनि जे मथां मिटी ॾेई छॾी आहे। 3 महीननि में इहा ॻरी वेंदी। इन सां थींदो हुयो जो जेको सांपो आहे बनी जो, माना किसान दोस्त जीत, उहो पैदा थींदो ऐं हीउ डीकम्पोज़ थी वेंदो, ऑर्गेनिक थींदो। जेके असांजा तव्हां ही थोरो ॾिसो पिया माशाल्लाह, हीउ थोरो ॾिसो, तव्हां ॿिए पासे बि केला ॾिठा हूंदा, पर हाणे हिन जो थोरो ॾिसो, हिन जी हाइट ॾिसो अञा ही माना, ऐं हिन जो संग ॾिसो। जंहिं महिल वाद विजन जो संग मुकमल कंदो ऐं हिन जो गुल ॾिसो त तव्हांखे पाण ॿुधाईंदो। ऐं हीउ उहो केलो आहे जेको गुड़ खाईंदो आहे।
ऐं केले खे गुड़ ॾींदो आहियां, अच्छा बेसण गुड़ ॾींदो था आहियां, खारायो त दालूं साईं जेके सांपा हूंदा आहिनि, जेके असांजा किसान दोस्त जीत हूंदा आहिनि, हा उन्हनि खे गुड़ ॾियण सां हिकिड़ो त उन्हनि में वाधवीज थींदी आहे, हा। ॿियो ज़मीन जी जेका तेज़ाबियत हूंदी आहे न जी, जी। उहा घटि थींदी आहे, नमकियात घटि थींदी आहे गुड़ जे करे, ज़मीन हमवार थींदी आहे, वाधवीज थींदी आहे फसल करण लाइ। ऐं उन खां सवाइ हींअर जेको आउं अॼुकल्ह कमु करियां पियो, इहो ॿुधायां त हाणे वरी हीअ जेके ॿूटा आहिनि, ऐं थोरो हिननि जो तारीफ़ कराए छॾियां। हा हाणे ही नंढो ॿिज आहे, यानी कि नर्सरी आहे। अॼुकल्ह आउं ही इस्लामाबाद, लाहौर, पिंडी ताईं ही सेल पियो करियां। हाणे जॾहिं ही वरी तव्हांखे ॿुधायां हिन जे हवाले सां, हाणे ही जेको गुल आहे इहो कंट्रोल सिस्टम आहे। अच्छा सॼे हिन गुल जो माना सॼे ॿूटे जो या सॼे हिन फ्रूट जो सॼो हिनखे मेंशन करे वरी फ्रूट माना उहा ॾिए थो जेका हिनखे ज़रूरत आहे ग़िज़ा। सही पर जॾहिं ही कटिजे थो माण्हू उछलाए था छॾीनि। हा हालांकि हिन में वॾी हिन में भाॼी बहितरीनु थिए थी। उन खां सवाइ जेके माल आहिनि, मेहूं ढगियूं आहिनि, अगरि न फरिजनि ही तव्हां हुनजो गुल खारायो त जल्दी फरिजी वेंदो। वाह वाह ऐं उन खां सवाइ हिन में विटामिन्स बहितरीनु आहे। ऐं उन खां सवाइ जेको चहिरे जी जिल्द आहे, जेके गुंज पवंदा वक़्तु खां अॻु माण्हू पूरो थी थो वञे, अगरि हिन जो हफ़्ते में हिकु ॿ भाॼियूं खायूं वञनि त उहे शयूं कवर थी सघनि। हिनखे गुल चवंदा आहिनि केले जो। फ्लावर ऑफ बनाना। सही आहे। एॾी तव्हां माशाल्लाह ॼाण किथां हासिलु कई, किथां सिखियो? सर इहो असांखे ॿुधाए पिया कि वाक़ई तव्हांजी ॼाण में वज़न बि आहे। साईं अल्हम्दुलिल्लाह, तव्हां मुंहिंजो पेज हींअर ॾिसो, तव्हां पेज ते का शइ उछलियां थो न, फेसबुक मुंहिंजो जेको पहिरीं फेसबुक हाणे पेज थी वियो आहे पाणी, ऐं जेका बि शइ उछलियां थो 10 के 20 के मूंखे 5-6 मुल्क ॾिसंदा। व्यूज़ त हाणे सोशल मीडिया ते हर कंहिंजा अचनि था, इहा का वॾी ॻाल्हि कान्हे। सर ही हिकिड़ी नई शइ आहे। तव्हां इहो मूंखे ॿुधायो सिख्या किथां हासिलु कई आहे? सर ॼाण किथां हासिलु कई आहे? सर पहिरीं त असां हिते असांजे ॻोठ में हैंड्स आई हुई, असां उन वटि ट्रेनिंग कई, उन खां पोइ SPO, उन खां बाद में जेका हीअ आहे न हॉर्टिकल्चर जी जेका ट्रेनिंग कई थी, उहा इंटरनेशनल ट्रेड सेंटर वारनि असांखे हॉर्टिकल्चर जी ट्रेनिंग ॾिनी। ऐं उन में इहो थियो त पोइ जॾहिं असां उहा ट्रेनिंग कईसीं न, पोइ असांखे ख़बर पई यार असां त अञा दुनिया जे सफ़ा पछाड़ी वारे कोने ते बीठा आहियूं। ऐं दुनिया अलाए किथे वञी पहुती आहे। इहो आहे जो असांजो अॼु बि असांजी सिंध जो आबादगार वीचारो बिल्कुलु कंहिं शइ खां वाक़ुफ़ ई कोन्हे को। माना तव्हांखे का एग्रीकल्चर जी डिग्री कान्हे का? मूं वटि का बि डिग्री कान्हे। मूं पढ़ियल हूअं केतिरा आहियो? ऐं ग्रेजुएट आहियां। ग्रेजुएशन कई आहे। माना हूअं एग्रीकल्चर जी कंहिं फील्ड जी तव्हां वटि डिग्री न आहे? सही पर आहे। सही अल्हम्दुलिल्लाह एग्रीकल्चर वारा बि करे करे मूंखां मशवरा वठंदा अथव। हाँ फोन करे ये दोस्तों नदीम मांग रहे हो। 50 डिग्री टेम्परेचर जा आला में बाक़ायदा 50 डिग्री थियण वारो कलाक न खां पोइ कसम दई वो निकिरी वञो न दोस्तों जैतून ॾिसो। अच्छा वण तव्हां केतिरा लॻाया आहिनि? सर वण 450 असां वण लॻाए चुका आहियूं। पर असां तव्हां अकेले? साईं मुंहिंजा भाउर आहिनि, मुंहिंजी फैमिली आहे। 450 वण? 450 वण। जॾहिं बि को नंढो वॾो ॾींहुं थींदो आहे, फ़र्ज़ु करियो ईद जो थी वॾी क़ुर्बानी जो, त असां गॾिजी करे 2 बूटा वणनि जा लॻाए वठंदा आहियूं। अच्छा। ऐं जेकर को महरम जो ॾींहुं आहे तॾहिं बि असां या भेटा ॾींदा आहियूं। को बि जेको ख़ुशी जो ॾींहुं हूंदो आहे तॾहिं बि असां भेटा ॾींदा आहियूं। गमी जो ॾींहुं हूंदो आहे न, तॾहिं बि असां पंहिंजे हवाले सां पंहिंजो किरदारु अदा कंदे नेचुरल शयुनि खे। हाणे हीउ ॾिसिजो सर, हेॾां हीउ जेको ॿूटो लॻो पियो आहे साम्हूं, ऐं हेॾां वञा थो, हीउ सुहांजणे जो ॿूटो आहे। हीउ ॿूटो सुहांजणे जो आहे, लॻाए छॾियोसीं। ऐं हीउ अहिड़ो फ़क़ीर ॿूटो आहे, 3 सालनि खां पोइ मूंखे 50 मण काठ ॾींदो। अच्छा। ऐं उन खां सवाइ हिन जा जेके पन आहिनि इहे वॾा, माना शुगर वग़ैरह कंट्रोल लाइ जेकर फ़क़ी ठाहे खाइजे त बहितरीनु। उन खां सवाइ हिन जा जेके गुल आहिनि उहे बहितरीनु। हाणे तिन जूं फरियूं बि बहितरीनु थियूं आहिनि। माशाल्लाह। ॿिया वॾा वण ॾेखारियो न। हा साईं। कहिड़ा कहिड़ा तव्हां वण लॻाया आहिनि? सर सुंबल बम्बक्स आहे। हा ॾेखारियो। उन खां सवाइ टालियूं आहिनि, लीमा आहिनि। हलो 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 ऐं किथां हलबो? साईं हितां खां अचो, हितां 500 हीउ ज़ैतून जा तव्हांजी टोटल ज़मीन केतिरी आहे? साईं मुंहिंजी पर्सनल तौर ते त 3 एकड़ आहे। हा। पर असां 3 भाउर आहियूं, टिनी जी मिलाए करे 10 एकड़ थिए थी। असांजो खाइण पीअण गॾु आहे। पोइ असांजी सोच बि हिकिड़ी आहे, कमकार बि हिकु जहिड़ो आहे। यार सुठी ॻाल्हि आहे। गॾिजी सॾिजी तव्हां कमु कयो था, महिनत कयो था। जी साईं। ऐं महिनत जो नतीजो तव्हां ॾिसो था। हीउ भाउ जो केलो बीठो आहे, हीअ भिंडी ॾिसो, ऐं वण तव्हांखे ॾेखारींदा। सर लेमन ग्रास चांहि। अच्छा लेमन ग्रास चांहि बि लॻाई अथसि। वाह वाह। सर इहा आहे। मूं वटि परे परे खां दोस्त ईंदा आहिनि, पोइ मश्किरी में चवंदा आहिनि असांखे डबनि वारी चांहि पीआरियो। पर हीअ माशाल्लाह जेकर वज़न वधीक आहे, डेली जे हिसाब सां 1-2 कप पीतो वञे त उहो जेका एक्स्ट्रा चर्बी आहे उहा बि ख़ारिज थी वेंदी, माण्हू सेहतमंद थी वेंदो। माशाल्लाह ज़बरदस्त यार। ॾिसो लेमन ग्रास लॻो पियो आहे। साईं सॼो बनू लेमन ग्रास जो आहे। वाह वाह।
सही पपीते जा बूटा आहिनि। अच्छा इहो इन फ्रूट लाइ न बल्कि असांजे एरिया में कॾहिं कॾहिं माण्हुनि खे टाइफाइड वग़ैरह थींदो आहे, उन्हनि जे जेके रत जा अछा जुदा घटिजी वेंदा आहिनि। हा। ही ख़िदमत ख़ल्क़ जे हिसाब सां माण्हू वीचारा ईंदा आहिनि, हितां पन पटे वेंदा आहिनि, उन्हनि जो जूस ठाहे पीअंदा आहिनि। वाह। ही उन्हनि लाइ यानी कि फलाही कम में। सही। ही 450 वण तव्हां केतिरनि सालनि में लॻाया? सर इहो 2017 खां वठी असां जी लॻाईंदा आयासीं, मज़ो ईंदो वियो ऐं ॾिठोसीं त असांजी धरती ते वण वढिजंदा पिया वञनि। हाणे जेकर जेतिरो बि थी सघे असां पंहिंजो किरदारु अदा करियूं। ही उहे वणनि जेके असांखे वॾनि खां मिलिया हुआ। अच्छा 14 वण अंबनि जा। ही कहिड़ो अंब आहे? सिंधड़ी आहे साईं। सिंधड़ी अञा तयारु कोन थियो आहे तव्हां वटि? सफ़ा नंढो बीठो आहे? हा सर, ही थोरो वरी जेको सेठ जंहिंखे ॾिनो ठीके ते न, हा। उहो सही तरह संभाले कोन सघियो। इन करे सिंधड़ी त लॻे ई कोन थो। हा साईं, इहो देसी आहे साईं, खजनि जा बूटा बि अलहमदिल्ला। हा वाह वाह। ही दोस्तो ॾिसो अनवर रटोल अंब जो वणु। वाह वाह। ही साइज़ में अञा वॾो थींदो न साईं? बसि हाणे अनवर टोल जो दाणो एतिरो कोन थींदो आहे। अच्छा नंढो दाणो हूंदो आहे, पर माशाल्लाह हिन जी वरी हिकिड़ी पंहिंजी पहचान आहे। सही आहे। हिननि वटि ज़मीन हाणे ही ॾिसो, ही वणु ॾिसो। ही बा कहिड़ो आहे साईं? इहो आहे सुंबल सुंबल या बम्बाक्स चवंदा आहिनि इनखे। बम्बाक्स। ऐं बम्बाक्स इनजी ख़ूबी आहे हींअर जेकर असां हिनखे हिते पाड़ा वढे छॾियूं न, पोइ हिन हिकिड़े में 50 बूटा फुटंदा। अच्छा 50 बूटा फुटंदा। पोइ जेकर असां हुनमें छांगे सांगे बि 4 या 5 बूटा छॾियूं न, ही अगरि 4 सालनि में हिते पहुतो आहे त ॿिया जेके हिन जा बच्चा थींदा उहे 2 सालनि में हिते पहुचंदा। हिन हाइट केतिरी थींदी? साईं ही हाइट तक़रीबन 50-60 फुट आहे, पर जेकर अञा बि छॾिजे त अञा बि मथे वेंदो। हाँ ऐं हिन काठ विकामे थो? हा साईं, काठ विकामे काठ विकामे थो। अच्छा तव्हां घणा लॻाया आहिनि? साईं मूं वटि इहे आहिनि 35 बूटा खनि आहिनि। 35 आहिनि? 35 बूटा। ऐं जो ॿिज जेको छणे थो न, उहो बि अहिड़ो आहे जिते ॿिज किरियो हुते बूटो थी वेंदो। अच्छा। ऐं परे परे ते ही लीमो आहे साईं। ही ॿ वण हू ऐं ही ॿ वण लीमे जा आहिनि। सही। ही सांजड़ो? जी साईं, इहो स्वांजड़ो। परियां ही खखरी आहे, लेसूड़ी जेका चवंदा आहिनि। हा। अच्छा होॾां वाला निम लॻी पई बिछी आहे हा न? साईं, निमूं बि आहिनि। दोस्तो हिते थोरी घणी हवा लॻे पई, बाक़ी होॾां त हा साईं। सफ़ा हवा बंदि लॻी पई। सवा ईअं लॻो पई मोरे में बीठा आहियूं। साईं हाणे असां जेकर अञा बि वण न कयासीं न, हा त असां सां इहा हालत थींदी। बिल्कुलु, ऐं पंहिंजे बिल्कुलु। दोस्तनि आबादकारनि खे, बल्कि हर माण्हू खे चवंदो आहियां, अच्छा खुदारा वण लॻायो। अच्छा वणनि जी वाढी त थी वई जान ख़ान। हा साईं। हाणे सिंध में वणनि जो तादाद कीअं वधाइजे? सवलो तरीक़ो ॿुधायो माण्हुनि खे, छो जो असां आसानी जे पुठियां आहियूं, आराम जे पुठियां आहियूं। बिल्कुलु साईं। हाणे ही निम आहे, ही टाली आहे। हा जेकर हिते जी तव्हां बीहंदा त हिते तव्हांखे तमामु सुठी थधि महसूसु थींदी। हा यार। अच्छा सर, हाणे जेको तव्हां सवाल पे पुछो हा उन जो जवाबु ऐं सिर्फ़ु सिंपल मटियारी जे हवाले सां चवंदुसि त मटियारी जेको असांजो ज़िलो आहे हिते 6 लख खां अबव पॉपुलेशन आहे। सही। उन में 65 खां 70% जेके माण्हू आहिनि उहे एग्रीकल्चर सां मुंसलिक आहिनि। सही। असांजे एरिया में 3 टेक्निकल कॉलेज आहिनि। हा उन में वधि में जेकर हेसि ताईं को वरिती हूंदी त 30,000 माण्हुनि नौजवाननि ट्रेनिंग वरिती हूंदी। सुठी ॻाल्हि आहे, इहा टेक्निकल ट्रेनिंग्स बि हुजे। पर आउं आला अख़्तियारनि ताईं हिकिड़ो इहो मैसेज पहुचाईंदुसि त इन्हनि साॻियुनि टेक्निकल कॉलेजनि में अगरि एग्रीकल्चर जूं ट्रेनिंग्स ॾिनियूं वञनि, नौजवाननि में हिकिड़ो उत्साह ॾिनो वञे ऐं उनखे सर्टिफिकेट ॾिनो वञे। 3 महीना 6 महीना ट्रेनिंग्स कराए उनखे सर्टिफिकेट ॾिनो वञे ऐं उनखे ॿुधाइजे त बाबा तव्हां अनमोल आहियो जेके एग्रीकल्चर में कमु करियो था। त इन में वण बि लॻंदा, रोज़गार जा ज़रिया बहितर थींदा। माण्हुनि में एग्रीकल्चर ॾांहुं जेको बग़ावत आहे, बाग़ी थी बग़ान, छो एग्रीकल्चर में असां जेको ख़र्चु करियूं था असांखे उहो कोन थो मिले। अच्छा तव्हां 450 वण पे चया, लॻनि त कोन था 450? हाणे इलाही एरिया में आहियूं, जेकर पाण सॼो घुमंदासीं न तव्हांखे 2 ॾींहं हितां ॾेखारियो हितां। सर हाणे हितां ॾिसो न, हिते पाण थोरो ॻणियूं था। ही 3 निम जा बूटा आहिनि, भला खणी हिकिड़ो ई मञूं, पर इहे 3 आहिनि। ठीकु आहे। ही टाली जो बूटो आहे वण, ही बि टाली जो आहे। ही हिते निम बिछी आहे। ही सुहांजड़ो, निम, सुहांजड़ो यानी कि 10 खां 11 वण त पंहिंजा हिते ई बिठा आहिनि। बसि 10 11 ॿिया किथे आहिनि? ॿिया ही हेठां जेके नंढा जा बेबी आहिनि, इहे बि पंहिंजो कुझु किरदारु अदा कंदा हूंदा असांजे माहौल में। माना हिते ॿिया वॾा बसि इहे ई आहिनि? हा साईं, इहे न अंब बि वॾा आहिनि। अंब केतिरा थींदा? अंबनि जा वण हिते 15-20 वण असांजा अंबनि जा आहिनि। हू साम्हूं कंहिंजी बनी आहे? साम्हूं इहे वरी असांजे ॻोठाई आहिनि, ॿियनि जी आहे।
कुझु निज़ाम नहीं 450 कोन्हनि साईं 10 एकड़नि में जेकर तव्हांखे आउं ॻाणी ॾेखारिया न अञा मथे थींदा मुंहिंजी 80 थोरी दुर्गो ॿेरनि जी आहे किथे ॿेर नज़र उहे वरी ॿियो पीस आहे थोरो पर भरायूं जेकर सियारे जी थधिकार जी मौसम हुजे हा न त आउं तव्हांखे 1 बाय 1 ॾेखारियां हा सर हीअ आहे हाइब्रिड मिर्च अच्छा मुंहिंजी नर्सरी आहे अच्छा मिर्च जी नर्सरी आहे जी सर सही आहे दोस्तो ही सिंधड़ी अंब ॾिसो हिते अञा लेट आहे पाण वटि टंडो अलायार अगट मीरपुर ख़ासि हैदराबाद अगटो आहे बिल्कुलु हिते थोरो माना पाछाटो आहे जी सर केसि ताईं हलंदो सिंधड़ी ते सर हाणे जंहिं महिल हिन में ही गर्मी आहे त हफ़्तो खनि अच्छा हफ़्तो 10 ॾींहं बसि माना ख़तमु। पहिरीं तारीख़ खां पोइ सिंधड़ी नायाब थी वेंदो पहिरीं जुलाई खां पोइ हा अच्छा अंब जेको आहे सो सुठे में सुठो कहिड़ो आहे जी साईं सिंधड़ी सिंधड़ी छाजे करे सर हाणे सिंधड़ी कुझु मौसमी शयूं बि हूंदियूं आहिनि हा जीअं असांजो केलो टंडो अलायार वारे केले खां सस्तो थो विकामे हा उते जो केलो महांगो आहे अहिड़े तरीक़े सां कुझु आहिनि शयूं जेके माना हर एरिया जा पंहिंजा पंहिंजा आहिनि जी खैरपुर में गर्मी त आहे पर उते जी खजी मशहूरु आहे हा त अहिड़े तरीक़े सां हर एरिया ला अलाह साईं पंहिंजे हिसाब सां शयूं तरतीब ॾींदियूं आहिनि असां वटि वरी फुटी सुठी थी थिए अच्छा तव्हां केले जी चिप्स बि ठाहियो था हा साईं हा उहो असांखे ॾेखारिजो प्रोसेस ऐं ॿुधाइजो उते साईं, त हाणे किथे पाण किथे हलूं था खपाए कि- उॾांदा हलूं हा चिप्स बि ॾिसंदासीं केले जी पाड़ जो अचार बि आहे केले जी पाड़ जो अचार पाड़ जो अचार जेको फर्स्ट टाइम मुंहिंजी रिसर्च आहे तव्हांखे दुनिया में किथे बि कोन मिलंदो वाह वाह केले जो फाइबर आहे जान खान ही वरी छा आहे साईं ही 5-6 साल अॻु में मूं ही हिकिड़ो हर तरतीब ॾिनो बसर कयासीं हा हिकिड़ो बसर जो रेट कोन हुजे ॿिया असां वटि पैसा कोन हुजनि अच्छा जो असां हुनजी गुॾ कढाए सघूं हा पोइ ज़हन में अची वियो ही हर ठहिराए वरितो यार हाणे हिकिड़ो माण्हू 10 माण्हुनि जो कमु कीअं करे हा पोइ जंहिं महिल हीउ ठहिरायोसीं माशाल्लाह हीउ बि ॾाढो मुंहिंजो मशहूरु थियो हा हाणे हीउ ॾिसो न खिरीअ में जेकर लॻाइजे त आराम सां ही गुॾ कढंदो थो वञे हाणे हिते त ख़ुश्क बनी आहे पर खिरियो जेको हूंदो आहे न उन में थोरी पुसल हूंदी आहे जेकर पुसल हूंदी आहे त हीउ वधीक लही वेंदो आहे ऐं उहो 10 माण्हुनि जो कमु हिकिड़ो ई माण्हू 2-3 कलाकनि में कढी वठंदो आहे पोइ तव्हां हिन मां कमु वठो था हाणे हा असीं कमु वठूं था दोस्त ओड़ा पड़ा माण्हू अचनि था खणी था वञनि जॾहिं हू बसर था खाइनि या बोण ॾेखारियो सही तरीक़े सां सम्झायो हुनखे कीअं तव्हां ठाहियो आहे अच्छा हीअं आहे सही सरियुनि जा 5 फार आहिनि हा साइडुनि खां माना हीउ हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो हिसो आहे हीउ तमामु परभरा आहिनि हीउ हिननि जो विच आहिनि हीउ मर्कज़ आहे हा जेकर हलाइबो त बाक़ाइदा जी कल्टी हर लॻंदो आहे नंढी नंढी यानी की मिटी बि ठहंदी वेंदी बोबर थींदी वेंदी ऐं उहा जेका फसुलनि खे बोबर खपे थी उहा बहितरीनु तरीक़े सां हाणे हीउ थोरो हिनखे जेकर जॾहिं हाणे सीज़न हींअर कान्हे का हाणे जी वणनि जी गुॾाई वुॾाई असां कंदासीं वणनि जो पंजू करणो हूंदो न थोरो हिनखे ठपराईंदासीं उन खां पोइ जेतिरो बि असां मथे लाहियूं अगरि वधीक लाहिणो आहे त असां हिन ते वज़न ॾींदा आहियूं बसि सिरूं रखी छॾियूंसीं हा त माना अञा बि हेठि लहंदो पोइ छिकण वारो हमरा ते आहे उहो केतिरो ताक़तवर आहे कहिड़े कहिड़े फसल में कमु अचे थो सर ही मिर्चनि में अचे थो कमु कमंद में अचे थो केले में बि अचे थो अच्छा बसर में अचे थो माना जेके फसल खिरे ते थियनि था खीरे त सभिनी में उन अचे। सभिनी खे अच्छा, हिन हिन खां वॾो बि ठाहे सघो था हिन खां वॾो ठाहे सघूं था पर हाणे खिरियो स्पेस नंढो हूंदो आहे हा उन में जा किरास कोन करे सघंदो छो जो स्पेस आहे ई एतिरो ही खिरे इन खां हर खां सवाइ ॿियो छा ठाहे सघो था साईं हाणे ॿियो इहो आहे जेको बनाना चिप्स आहे बनाना अचार न आहे न न न न कीन थी वई या ॿी का अहिड़ी शइ सर हाणे इहो अञा उन साइड ते कोन विया आहियूं हाणे हिकिड़ी शइ जिते असांखे मिले ठाहियो तव्हां बस इहो हिकिड़ो ई हर आहे हिकिड़ो ई चलो दोस्तो हलूं था भाउ केले जी चिप्स कीअं तयारु करे थो उनजी मार्केटिंग कीअं थिए थी ऐं केले जी चिप्स मां कीअं कमाए सघिजे थो अचो त उहो प्रोसेस ॾिसूं था ऐं भाउ जेको आहे सो फाइबर बि कढे थो जी फाइबर हीउ भाउ केले जे थुड़ मां फाइबर कीअं तयारु करे थो उहो बि तव्हांखे ॾेखारियूं था ऐं चिप्स कीअं तयारु थिए थी ऐं उन मां कीअं थो कमाए उहो बि तव्हांखे ॾेखारींदा पाणी निकिरे थो न हा उहा वरी बहितरीनु पोटाश हूंदी आहे फसल अच्छा वरी जेको किचिरो निकिरे थो मटीरियल हा, हा। उहो बहितरीनु डीकम्पोज़ हूंदो आहे सही आहे हिकिड़ो एग्ज़ाम्पल आहे सॼी सिंध जे आबादगारनि लाइ ज़मींदारनि लाइ इवन हारियुनि लाइ बि त तव्हां टेक्निकल बुनियादनि ते पंहिंजी ज़रात खे आणियो थोरी महिनत वधीक कयो शयुनि खे थोरो ऑर्गेनिक कयो त तव्हां वॾो लाभ हासिलु करे सघो था साईं पंहिंजो हीअ तव्हां ॾिसो फसल सॼी माशाल्लाह ज़मीन जेका आहे सा केॾी सरसब्ज़ शादाब आहे हीअ वण ॾिसो अंबनि जा वण सुहांजड़ो सुंबुल ऐं ॿिया हिते वण जेके बीठा आहिनि निम जा वण माशाल्लाह ऐं कमु करे थो केसि ताईं सुबुह जो केॾी महिल खां केसि ताईं फजर पढ़ी निकिरूं था हा बसि पोइ हल्को फुल्को नाश्तो करे पोइ जेको कमु आहे करियूं पिया जेकर कमु न आहे त पोइ 2 कलाक सुम्ही था रहूं न हो केसि ताईं रुटीन छा हूंदी आहे घणा कलाक थींदा राति जो वरी 12 बजे सुम्हंदो आहियां
सुम्हण अलॻि शइ आहे पोइ भले तव्हां 4 बजे सुम्हो कमु केसि ताईं कयो था साईं कमु जेको बि हाणे तरतीब वाइज़ हूंदो आहे सभिनी खे विराए पोइ जेको मुंहिंजे में कमु हूंदो आहे न उहो कमु कंदो आहियां जेतिरो माना घणा कलाक भला सम्झूं साईं कलाक बसि इहे 12-14 कलाक त असांजो हूंदो आहे ईअं सिधी साधो जवाबु ॾियो 14 कलाक दोस्त कमु करे त 12 खां 14 कलाक महिनत आहे इन गर्मी में सख़्तु गर्मीअ में हीअ ॾिसो था असांजी हालति हीअ वीचारो ॾिसो ईअं डुड़ंदो थो हुते माशाल्लाह नी हीअ सिंधड़ी थोरो तयारु लॻे पियो हिते हा साईं हा इहो लॻे पियो हा न हीअ भाउरनि जो हेॾां अॻियां कारखानो हीअ ॻोठ आहे गुलाम हुसैन लगारी स्कूल आहे साईं उहो स्कूल आहे हीअ कारखानो हेॾां अथव न हा सर हीअ मिली थोरो नंढिड़ो पंहिंजा वसाइलनि हथ ताईं दोस्तो हीअ आहे जहान ख़ान लगारी जो संदसि ॻोठ में नंढिड़ो कारखानो जिते चिप्स तयारु थिए थी केले जी चिप्स तयारु थिए थी हीअ ॾिसो हीअ केले जी चिप्स जेका आहे फ्राई थी रही आहे जी साईं हीअ कहिड़े कमु अचे थी चिप्स भाउ साईं चिप्स खाइण जे हिसाब सां माण्हू तमामु घणो शौक़ सां खाइनि था अच्छा ऐं ॿियूं जेकी शयूं हूंदियूं आहिनि आलू वग़ैरह उन जा कुझु साइड इफेक्ट बि हूंदा आहिनि हा पर केले जी चिप्स अलहमदिल्ला हिन में एनर्जी आहे हा खाइण जे हिसाब सां तव्हां टेस्ट करियो हिन में को मसालो कोन्हे को हींअर हा जंहिंमहिल मसालो लॻंदो त अञा बि बहितर थींदी पर हींअर थोरो टेस्ट करे हीअ बग़ैर दोस्तो मसाले बिल्कुलु साईं। पटाटे वारो ज़ाइको अथसि साईं ज़ाइको पटाटे वारो ताक़तुनि खां ॿिनी वाह यार हीअ मार्केट में विकिरो थिए थी साईं बिल्कुलु अच्छा आउं साईं करे चुको आहियां तव्हांखे ॿुधायां हिकिड़ो एक्सपो आउं इस्लामाबाद करे चुको आहियां हिकिड़ो एक्सपो मुंहिंजो लाहौर थियो आहे 2 एक्सपो कराची थिया आहिनि हीअ ॾिसो ऐं उन खां सवाइ हिते पंहिंजे मटियारी में मीरपुर ख़ासि में सांगड़ में ऐं हेॾा मकली ते हिकु ॿियो दफ़ो लसबेला बि वियोसि लसबेला यूनिवर्सिटी वारनि मूंखे चयो तव्हां असांजे यूनिवर्सिटी में माण्हू असांजे शागिर्दनि खे ट्रेट करियो पटाटे जी चिप्स विकिरो थींदी आहे जी सर हीअ बि ईअं ई माना चिप्स विकिरो थिए थी सर इन जी विकिरो थिए थी पर मुंहिंजी पैकिंग थोरी मुख़्तलिफ़ आहे उहा तव्हांखे ॾेखारियो मूंखे ॾेखारियो हीअ कहिड़े हिसाब विकिरो थिए थी सर हीअ आहे पहिरीं मूंखे ख़बर कान्हे पर जॾहिं आउं कराची खणी वियुसि त उते मूंखे ख़बर पई थी 50 ग्राम 250 जो पैकेट खपे अच्छा पोइ वॾे पैमाने ते हिन जी घुर्ज आहे सही घुर्ज आहे हाणे दरवेश अंबिया कंपनी मूंखे चयो त 100 मण ठाहे ॾियो 100 मण आउं नंढिड़ो आबादगार हाणे तव्हां 100 मण मूं वटि किथां जे मुंहिंजो साईं 100 मण त मूं वटि कोन थो थी सघे अच्छा कहिड़े केले मां तयारु थिए कचे मां कची में साईं हाणे ठाहींदासीं न तव्हांखे उहो ॾेखारींदासीं कढी वठूं हीअ ॾिसो दोस्तो हीअ कचो केलो इनखे हीअ वढींदा हा साईं वठंदासीं ऐं हाणे उहो तव्हांखे ठाहे था ॾेखारियूं उन खां पोइ फ्राई करे रोज़ घणो तयारु करे वठो था सर चिप्स हाणे रोज़ आहे डिमांड ते जेतिरी असांजी डिमांड थींदी आहे हींअर केतिरी डिमांड आहे सर अॼु 10 पैकेट आहिनि 10 पैकेट केतिरा माना 10 पैकेट 2.5 जा 2.5 जा सही आहे माना पोइ 2.5 जी 2.5 बचत आहे या ख़र्च बि आहे हिन में सर ख़र्च त आहे पर हाणे हिकिड़ी शइ आहे जेका असांखे माना न 2.5 मां तव्हां केतिरो बचाईंदा हूंदव सर 2.5 में असांखे बची वेंदा आहिनि 800-900 रुपया बची वेंदा आहिनि हीअ डायरेक्ट बि वञे पई हा साईं डायरेक्ट हिन में वाह वाह दोस्तो हीअ ॾिसो हीअ टेस्ट हिन जो सफ़ा पटाटे जहिड़ो आहे जीअं पटाटे जी चिप्स हूंदी आहे साईं ॾिसो न टेस्ट इन जो पटाटे जेतिरो हुजे ऐं तव्हांखे ताक़त सिंधी घी वारी मिले त केतिरो बहितर आहे अच्छा ॿियो हिन में तव्हां छा मिक्स कंदा आहियो सर हिन में ॿियो असां विझंदा आहियूं नेचुरल माना लूणु अच्छा ऐं लूणु हिन में आउं केमिकल कोन थो विझां छो जो केमिकल जेको हणबो आहे न त उहा तक़रीबन 8 महीना 9 महीना हली सघे थी पर आउं हीअ 2-2.5 महीने जो स्पेस रखंदो आहियां ऐं इन खां सवाइ सर हाणे वरी ॿियो स्पेस हाणे अचो पाण जेको हीअ आउं पटाटा डिहाइड्रेट कंदो आहियां अच्छा मूं वटि लोकल रिसोर्स आहिनि हा हीअ उहा सोलर प्लेट आहे जेका लाइट ॾियण जे क़ाबिल कान्हे का हा सड़ी चुकी आहे हा हाणे हिन में असांखे छा जो अॻिए साल गुज़िरियल साल इहो मूं बाक़ाइदा हिन में कमु कयो हाणे हिकिड़ो हीउ शीशो आहे सिज जी रोशनी आहे शीशो गरम थो थिए हा जॾहिं आउं हिन ते हीउ लॻायां थो त हीउ अलहमदिल्ला 2.5 खां 3 कलाकनि में हीउ बिल्कुलु ड्राई थी था वञनि अच्छा ख़ुश्क था कयो बिल्कुलु ख़ुश्क था थियनि ऐं पाणी थो सुकिंदो बचे वञे थी हिनजो। वञे। मूं वटि एतिरी मशीनरी कान्हे का पर थोरे पैमाने ते जॾहिं इहा आउं लॻाईंदो आहियां त कलाक ॿिनि में बाक़ाइदा ड्राई थी वेंदा आहिनि कॾहिं वरी हिन जो पाउडर बि ठाहींदा आहियूं पाउडर उहो पाउडर बि तव्हांखे ठाहे ॾेखारींदा तयारु थिए
सर ही फाइबर ही कहिड़े कमु अचे थो? इहो सी खपे थो रॉ मटीरियल में कच्चो माल जेके चइजे न न उहो ही कहिड़े कमु अचे थो? हिन में जा वरी वाण ठहे थो, रसा ठहनि था, अच्छा, ऐं हिन में जा मुख़्तलिफ़ कपिड़ो बि ठहे थो, मज़बूत आहे? कपिड़ो बि ठहिरायो आहे इहो। ऐं हाणे हेॾां ॾिसिजो साईं, हाणे जेका हीअ शइ निकिती आहे न, हा, इहो आहे डीकम्पोज। अच्छा, असां जॾहिं जझे तइदाद में कढंदासीं त हिन में जा हिकिड़ो पाणी बचे थो, अच्छा। उहो पाणी पोटाश आहे, उहो असां जेकर वरी ॿनी में ॾियूं त ॿनी लाइ बहितरीनु माना नेचुरल खाद आहे उहा। हीअ असां जेको आहे वरी केले में ॾींदासीं, वरी किलो खाईंदो त हीअ तमामु बहितरीनु शइ केले लाइ, केले जी ग़िज़ा। भाउ जान ख़ान माना ही थोरे जेके असांजा आबादगार ज़मींदार किचिरो सम्झी उछलाए छॾींदा आहिनि, साड़े छॾींदा आहिनि, उन्हनि मां ॾिसो केॾी क़ीमती शइ कढी रहियो आहे, फाइबर, पोटाश, हुनजो पाणी। ही घणे किलो विकिरो थिए थी? सर इहो हींअर 300 रुपया आहे, पहिरीं 500 रुपया पोइ। अच्छा, पर अञा बि हुकूमत जेकर हिन ते तवजा ॾे, जहिड़े तरीक़े सां ॾिसो गन्ने जूं फैक्ट्रियूं आहिनि, जहिड़े तरीक़े सां कॉटन फैक्ट्रियूं आहिनि, अहिड़े तरीक़े सां अगरि बनाना फैक्ट्रियूं बि ठाहियूं वञनि, छो जो असां वटि बनाना बहितरीनु मिक़दार में, जजे मिक़दार में आहे, त उन में जाम माण्हुनि खे रोज़गार मिली सघे थो ऐं असांजे मुल्क ॾांहुं ख़ुशहाली थी सघे थी। अच्छा त हाणे हीउ जेको असांजो फाइबर चयो, इन फाइबर में असां वाण ठारायोसीं। अच्छा, ही तो माना ही नेचुरल वाण आहे, हुन खां मज़बूत आहे, हुन खां मज़बूत आहे, हिन खे जीअं पाणी लॻंदो तीअं ई मज़बूत थींदो। वाह, ऐं हीअ आहे असांजी हाला जी खट, ही खट न आहे, मंजी आहे, बिल्कुलु। हा, ऐं हाणे सिंपल तौर हीअ ॾिसो, हीअ हाला खां लाहौर वियुसि, हिकिड़ी बैंकाक जी मैडम हुई, मैडम तूरी, हा, उन इसरा कयो, मूंखे हिकिड़ी ॾियो, पोइ नेठि हुनखे हिकिड़ी ॾिनी, जेका मुंहिंजे पेज ते पियल आहे, हुनखे आउं न पियो ॾियां, पर हुनजो इसरार हो, मूंखे पैसा ॾिने, बहरहाल माना इहा शइ असां इहा हुनखे ॾिनी। अच्छा, इहो मूंखे ॿुधाइजो त हिन फाइबर जी जेके तव्हां फाइबर चओ था, जी वाण चऊंसि पाण, जी साईं। किथे डिमांड आहे, केतिरी डिमांड आहे? सर फ़िलहाल कराची में खपे थो। कराची में? कराची में केतिरी बि मिक़दार में विकामी वञे? सर हा, हाणे कुझु वक़्त में पहिरीं कोन पिए वरितो, छो हुननि जेको प्रोजेक्ट कोन हो या छा, वरी हिन जी मार्केट डाउन थी वई 280 रुपया, हाणे 300 ते आयो आहे। किथे मार्केट आहे हिन जी? सर हिते कराची में हिकिड़ो आहे हिकिड़ो मुग़ल साहब आहे, उहो मशीनूं ठाहींदो भाई। तव्हां किथे था विकिरो कयो? असां हुनखे ॾींदा आहियूं। उनखे ॾियो था? केतिरो तव्हां महीने विकिरो कयो था हुननि? सर ही महीने में जेकर सॼो ॾींहुं कमु कजे, छो जो हाणे लाइटुनि जा मसइला बि आहिनि, सोलर ते बि वरी पंहिंजा, ऐं हिन टाइम ते थोरो कोन पिया मिलनि, छो कुझु टाइम अहिड़ो हूंदो आहे थोरो मिलंदा ई कोन्हनि। अच्छा, केतिरो महीनो तयारु? 4-5 किलो कढी सघजनि रोज़? बसि 5 किलो से जेकर 300 जे हिसाब सां 1500 रुपया, हिकिड़ो 2500 रुपया मज़दूर हुजे, 800 त बचंदा न, जेका शइ नाकारा हुई हिन मशीन मां। हिन जी केतिरी कास्ट आहे? सर हिन जी 2 लाख रुपया कास्ट। 2 लाख रुपया? माना वॾी क्वांटिटी, वधीक क्वांटिटी में जेकॾहिं कढणु चाहे त वॾियूं मशीनूं खपंदियूं? अहिड़ियूं भले 5-6 वठी छॾे। अच्छा, हिकिड़े एकड़ मां केतिरा किलो निकिरी वेंदो इहो फाइबर तव्हां? सर हिकिड़े एकड़ में जा हर काट ते तक़रीबन 50 मण त निकिरे थो। 50 मण? यानी 200 थोड़ा निकिरनि था। 200 थोड़ा हिकिड़ी काट में हर 15 में। सही आहे। 200 थोड़नि मां ही केतिरो निकिरंदो? सर ही 200 थोड़नि में निकिरी वेंदो मण निकिरंदो, माना कैलकुलेट कयूंसि त 12,000 रुपया। 12,000 रुपया, पर उहे 12,000 रुपया जेके माण्हू साड़े छॾींदा हुआ, साड़े छॾींदा, माहौल जी आलूदगी ते वॾा असरात पवंदा हुआ, ऐं उहे हाणे उते हिकिड़ो त माहौल जी आलूदगी ख़तम थी, नेचुरल शयूं आयूं, काराइती शइ हिकिड़ी हथ अची वई न। हा साईं, प्लेटफॉर्म थोरो दोस्तो महिनत करणी आहे, ॿियो कुझु कोन्हे। ही हिकिड़ो नंढो हुननि जो सेटअप आहे, ज़रूरी न आहे त हाणे तव्हां ज़मींदार बसि अहिड़ी मशीन जांच करे घर में ई तव्हां। बहरहाल हिन जेको बि दोस्त शुरू करणु चाहे, जेको बि ज़मींदार ख़ासि तौरु शुरू करणु चाहे अहिड़ी प्रोडक्शन या चिप्स जी, त पहिरीं तहक़ीक़ करे मार्केट में घुर्ज बाबति अंग अखर गॾु करे, वाक़ई जेकॾहिं डिमांड मिले थी त पोइ शुरू कयो। असांजो ॾेखारण जो मक़सदु त हिकिड़ो सफ़ा नंढिड़ो, माना ज़मींदार त कोन्हे, आबादगार आहे, 3 एकड़ में टोटल ज़मीन आहे, उहो वीचारो महिनत करे फसल जी उपत मां कमाइण जी कोशिशि करे थो, पर फसल सां ॿियूं जेके लाॻापियल शयूं आहिनि, थोरा आहे मिसाल, उन मां फाइबर तयारु करे थो। केले जो जेकॾहिं रेट घटि आहे त उनखे चिप्स जी सूरत में विकिरो करे थो, त जीअं ॿनीअ मां उनजे फसल मां खेसि वधि खां वधि लाभ हासिलु थी सघे। जान ख़ान जो कमु ऐं संदसि किरदारु तव्हांखे कीअं लॻो कमेंट्स में ज़रूरु ॿुधाइजो। जेके नवां दोस्त आहिनि पंहिंजे भाउ जो चैनल सब्सक्राइब ज़रूरु कनि। वॾी महिरबानी, माशाअल्लाह।